शेरल हाणे तूं आज़ाद आहीं, पर हिकिड़ो कमु कजांइ। हेठियों बंदारो पासो वठी पीर सरफू खां लिकिरी रेल टपी पोइ वञजांइ। मता रावल जा पालतू कुता ॻोल्हींदा वतन। ॿुधी न, बाक़ी तूं असांखे छॾे ॾे, असां ॼाणूं असांजो कमु। इहो तुंहिंजो थोरो ज़रूरु लाहींदुसि जाबिरा। मां जेको तोखे दग ॿुधायो न, उतां बस निकिरंदी आहे जेकी शहर वेंदी आहे। तूं पहिरीं वञजांइ शहर, शहर खां पोइ अचिजांइ ॻोठ। मोकिलाणी न आहे, वरी ज़रूरु मिलंदासीं। अलाह ख़ैरु कंदो। ज़िंदगी जो थोरो यादि रखंदासीं जाबिरा। हल बाबा वञ। जाबर, मां तुंहिंजो मक़सदु सम्झी न सघियुसि त पंहिंजे माण्हू खे क़ैद कराए ऐं हिन माण्हू खे आज़ादु कराए छॾी। सोट असांजो शक अकबर ख़ान ते हो ऐं हाशिम ऐं शेरल बि इहो ई ॿुधायो त असां ते हमिलो कराइण वारो अकबर ख़ान। पर सोट ईअं न आहे, असां ते हमिलो कराइण वारो कमीणो जाबर ई हो। सोट मां त चवां थो त जाबर खे हाणे डर ॾियणु वॾी बेवकूफ़ी हूंदी। जेको माण्हू असांजी ॻोठ में दाख़िल थी असांजी ओताक अंदरि अची शेरल खे तां छॾाए खणी थो वञे, थोरो सोच त उहो माण्हू असांजे लाइ केॾो ख़तरनाक साबित थी सघे थो। हाणे इन शेरल जे हथां ई जाबर खे मारणो आहे। आज़ादु न आहे, पहिरें खां वधीक मुसीबत में ईंदो। जाबर कमाल थो करीं, ही मुसीबत में कीअं ईंदो? रावल खान जी कावड़ त असां ते हूंदी न। रावल जे मथां त हिननि हमिलो कयो, असां हली शेरल खे आज़ादु करायोसीं। हाणे रावल सम्झंदो त ही असांजा ख़ासि माण्हू आहिनि। हाणे रावल खान इन ॾेॾर जी कावड़ असांजे मथां न हूंदी, हिननि जे मथां हूंदी। असां इन मौक़े जो फ़ाइदो वठी इन रावल खान नाचूअ खे ख़तमु करे सघूं था। जाबर, मूं त इहो कॾहिं सोचियो बि कोन हो जेको तूं पियो सोचीं। हाणे वेही रुगो तमाशो ॾिस त मां हिन मलाखड़े खे ॼमायां कीअं थो। हूअं बि मलाखड़ा ख़तमु थी विया आहिनि, ॼमाइणो ई पवंदो हिन मलाखड़े खे। शेरल जे हथां उहो कीअं सोट? अॼु शाम जो ई हली हाशिम ऐं मुराद खे ॿधी हिते था खणी अचो। शेरल जे मथां इहो ई शर्त रखंदासीं, जेसीं ताईं हू जाबर खे नथो मारे हुन जे पीउ ऐं भाउ खे असां आज़ादी कोन कंदासीं। सोट इन खां पहिरियां जो हाशिम हितां घर छॾे ॿिए कंहिं तरफ़ निकिरी न वञे, असांखे हींअर ई हली हुन मथां छापो हणणो आहे। पोइ सोट गाॾी कढ ऐं कुझु ॿिया अमरा तयारु कर। अॼु इन खे ॾिसो था। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।